मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध मां जितां से नीलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर से गोट लालू माशी के रहवासिन मोरो के एक निजी मेडिकल सेंटर की डॉक्टरनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो, जंहिंजी अॻवानी आजर माशी, ग़ुलाम अली, ज़ुल्फ़कार सिंधी, रुस्तम अली, अब्दुल जब्बार, नदीम, गफ़ार, मुनीर, ज़हूर, रहीम बख्श माशी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते मोहम्मद आजर माशी ॿुधायो त हिकु हफ़्तो अॻु मां पंहिंजी घरवारी बेनज़ीर खे डिलीवरी के लिए निजी मेडिकल सेंटर ते खणी वियो हुयसि, जिते डॉक्टरनी बिना टेस्टनि नशे ॾियण जो ऑपरेशन कयो त मुंहिंजी घरवारी की तबीयत ख़राब थी वई, जंहिंखे नवाब शाह निजी मेडिकल सेंटर ते खणी वियसि, जिते टेस्टनि दौरान पुरानी मलेरिया ज़ाहिर थी आहे, पर हिते मुंहिंजी घरवारी जूं टेस्टूं न करायूं वयूं, जंहिं सबबु हिन जी तबीयत ख़राब थी वई ऐं हू ज़हनी मरीज़ बणिजी वई आहे। न इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजी घरवारी खे मोरो जे हिकु निजी मेडिकल सेंटर ते मौजूदु डॉक्टरानी नसीम मला मारे चुकी आहे। हिन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे ऐं हिन खे अॻु में बि केतिरा ई केस ख़राब कया आहिनि ऐं जानियूं ज़ाया कयूं आहिनि, पर हिननि ख़िलाफ़ केरु क़दम खणण जे लाइ तयारु न आहे। हिन चयो त जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त असां क़ौमी शाहरा मोरो बाईपास बंदि कंदासीं। मोहम्मद नालो आचरा मां मोहम्मद सेंटर ते ऑपरेशन करायो डॉक्टर नसीम खां, जंहिं करे मुंहिंजो ऑपरेशन सही न थियो। पहिरें ऑपरेशन कयनि, उन खां पोइ 10 बजे वरी दोबारा टाका आहिनि। बेनज़ीर मुंहिंजे घरारीअ जो नालो आहे, जंहिं करे दोबारा टाका आहिनि। असां चयसि त रत वहे पियो, पोइ डॉक्टर नसीम ॾिसियो, हली वई। हुननि कॉम्पाउंडरनि खे चई टाका हणो, टाका हयनि। वरी मां ॿिए ॾींहुं मूंखे मोकल पे ॾिनई। मां चयोमांसि मां ईअं न निकिरंदमि जेसि ताईं मुंहिंजो मरीज़ सेट न थींदो। पोइ मूंखे वरी ठीकु आहे, तूं सुबुह जो वञा। वरी सुबुह जो मां हुननि मूंखे मोकल ॾिनी सुबुह जो। वरी मां चौथे ॾींहुं हिन ॾे वियसि उते, जंहिंमें मां उते पहुतुसि त हुननि मूंखां 300 रुपया कमरे जी फीस वरिती, 300 पंहिंजी फीस वरिती। ॾिसण लाइ तयारु कोन हुई। असांजा घरवारा विया उन्हनि खे दड़का ॾियण, हुननि खे चवनि पिया ॿाहिरि हलो, कुझु बि कोन्हे को। इंसाफ़ खपे। नसीम मला खे गिरफ़्तार कयो नसीम मला खे। मां पंहिंजो मरीज़ नवाब शाह दाख़िल कयो डॉक्टर ज़ेबा वटि। उते इहा मलेरिया पुरानी ज़ाहिर थी, जंहिं करे मां 3-4 ॾींहं उते अस्पताल